SSP मटियारी पारां मंशियात विकिणण जे इल्ज़ाम हेठि ॿिनि ASIs समेत 7 अहलकारनि खे मुअतल कयो वियो आहे। SSP मटियारी पारां मुअतल कयल पुलिस ऑफिसर्स ऐं अहलकारनि ख़िलाफ़ महकमानी कार्रवाई जो बि हुकुम ॾिनो वियो। मुअतल थियल ASIs में ग़ुलाम मुस्तफ़ा लाखो ऐं शौकत मलूखाणी शामिल आहिनि, जिन ते मुअतल अहलकारनि में ग़ुलाम अली इब्राहिमाणी, महबूब हाजाणो, मंज़ूर जमाली ऐं मोहम्मद इक़बाल मेमण बि शामिल आहिनि। SSP मटियारी नोटिस वरितो ऐं मंशियात विकिरो करण जे इल्ज़ाम हेठि ॿिनि ASIs समेत 7 पुलिस अहलकारनि खे मुअतल कयो वियो आहे। तफ़सील जा मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर कामरान मेमण खां। कामरान, 7 ये अहलकार पुलिस जा इन्हनि ते इहो ॾोह साबित थियो त इहे मुंशियात फ़रोशी में मुलविस हुआ। जी अमीर तव्हांखे ॿुधाईंदुमि, डिविजनल इंस्पेक्टर जनरल जेको आहे DIG हैदराबाद उन पारां हिकु लिस्ट जारी कई वई आहे जेका SSP मटियारी खे मोकिली वई आहे त ही जेके 7 अहलकारनि जिन में 2 ऑफिसर शामिल आहिनि, जंहिंमें ASI शौकत मलूखाणी जेको हाला थाणे ते आहे ऐं ASI ग़ुलाम मुस्तफ़ा लाखो जेको सईदाबाद थाणे ते मुक़ररु आहे, जॾहिं त DIB ब्रांच जो जेको अहलकार आहे उडेरोलाल स्टेशन ऐं काकुर दरपुर बीच जो इंचार्ज ग़ुलाम अली इब्राहिमाणी, महबूब हाजाणू जेको हाला थाणे जो पुलिस मोबाइल ड्राइवर आहे, जॾहिं त मंज़ूर जमाली ऐं इक़बाल मेमण जेके अहलकार उहे शामिल आहिनि। इन्हनि लाइ DIG खे कंहिं रिपोर्ट ॾिनी आहे त इहे मंशियात विकिरे घर में मुलविस आहिनि, मंशियात फ़रोशनि जा साथारी आहिनि, जंहिं बैदि SSP मटियारी आसिफ़ अहमद बुर्गियो फौरी तौर ते नोटिस वठंदे इन्हनि मथियनि अहलकारनि ख़िलाफ़ मोहकमाणा कार्रवाई जो हिदायत कई आहे ऐं सभिनी जेके अहलकार आहिनि 2 ऑफिसरनि समेत उन्हनि खे मुअतल करे छॾियो आहे, जॾहिं त इन्हनि लाइ इहा पाबंदी कई वई आहे त इहे पुलिस हेडक्वार्टर बिना कंहिं इतला जे न छॾींदा ऐं रोलकार में बि शिरकत कंदा रहंदा। ऐं तव्हांखे ॿुधाइणो हिन हवाले सां SSP मटियारी आसिफ़ अहमद बुर्गियो टाइम न्यूज़ खे ॿुधायो आहे त मथियनि अहलकारनि मथां इल्ज़ाम आहे त इहे मंशियात विकिरो कनि था ऐं मंशियात विकिरे में मुलविस आहिनि। इन लाइ इन्हनि ख़िलाफ़ खातेदार कार्रवाईअ लाइ इंक्वायरी कमीशन पिणु जोड़ियो वियो आहे, जॾहिं त इन्हनि खे फौरी तौर ते मुअतल पिणु कयो वियो आहे। हुन इहो पिणु चयो आहे त मटियारी ज़िले अंदरि किथे बि को अहलकार मंशियात विकिरे या मंशियात फ़रोश जी सपोर्ट में नज़र आए त उन ख़िलाफ़ फौरी तौर ते सख़्त खां सख़्त कार्रवाई पिणु कई वेंदी। जी अमीर, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी कामरान। खैरपुर जो इलाइक़ो कोट ॾिजी जिते